मां आहियां मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां हिकु नए पॉडकास्ट ते ॻाल्हाए रहियो आहियां। इन खां अॻु में मूं इहो तव्हांखे ॿुधायो त पॉडकास्ट आहे छा, ब्रॉडकास्टिंग छा आहे, इहे कीअं वजूद में आया, इन जी तारीख़ छा आहे। ऐं ॿिए वीडियो में मूं तव्हांखे इहो ॿुधायो त पॉडकास्टिंग कजे कीअं ठाहिजनि, पॉडकास्ट वीडियोज़ कीअं ठाहिजनि। अॼु तव्हां सां आउं ॻाल्हाए रहियो आहियां एक्सपेक्टेशन एंड डिसअपॉइंटमेंट्स ते, जेके असीं उमेदूं रखंदा आहियूं ऐं उन्हनि मां जेकी ना उमेदूं पैदा थींदियूं आहिनि। हीउ ॾाढो अहम मौज़ू आहे। असां अक्सर पंहिंजे दोस्तनि मां, माइटनि मां, उस्तादनि मां, माहौल मां तमामु घणियूं उमेदूं रखंदा आहियूं, तमामु घणियूं एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि। बसि असीं एतिरा ऑप्टिमिस्ट थी वेंदा आहियूं जो असीं जंहिंमें बि उमेद रखंदा आहियूं असीं सम्झंदा आहियूं बसि उहा उमेद पूरी थी वेंदी। पर ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं उहे उमेदूं ना उमेदी में तब्दील थी वेंदियूं आहिनि। दोस्तो, उमेद रखणु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। उमेदुनि ते ई दुनिया क़ाइमु आहे ऐं उमेद रखण सां असां में नवां विजन पैदा थियनि था, नयूं उमेदूं पैदा थियनि थियूं ऐं उमेदनि रखण सां असां स्ट्रगल करियूं था। पर हक़ीक़त पसंदि उमेद हुजे, असां जंहिंमां बि उमेद रखूं हक़ीक़त पसंदि उमेद हुजे। मसइलनि असां इहा उमेद रखूं त असां हमेशह ख़ुशि हुजूं, असां को दुख ई न ॾिसूं, असां का परेशानी न ॾिसूं ऐं पोइ असांजी ज़िंदगी में दुख अची वञनि, पोइ परेशानियूं अची वञनि त उहे उमेदूं असां लाइ ना उमेदूं पैदा थियनि थियूं। या को शागिर्द इहो चए त हाणे मुंहिंजो इम्तिहानु आहे, उन में मुंहिंजे सभिनी कोर्सिस में जेको आहे A ग्रेड अचे, पर इहो मुमकिन आहे बि नाहे बि। जेकॾहिं हू महिनत कंदो त A ग्रेड ईंदो, पर जेकॾहिं महिनत न कंदो त A ग्रेड न ईंदो। हाणे जेकॾहिं हुनजो B ग्रेड C ग्रेड अची वियो त हू नाउमीद थी वेंदो ऐं हू परेशान थी वेंदो ऐं कंहिं न कंहिं डिप्रेशन में हलियो वञे थो। अहिड़ी तरह नौकिरीअ लाइ असीं उमेद रखंदा आहियूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि में असीं उमेदूं रखंदा आहियूं ऐं जॾहिं उहे उमेदूं असांजूं पूरियूं न थींदियूं आहिनि त पोइ असां नाउमीद थी कंहिं न कंहिं डिप्रेशन में, एंज़ाइटी में अची वेंदा आहियूं। जेतोणीकि ईअं न हुजणु घुरिजे। असां हक़ीक़त पसंदि उमेद रखूं ऐं जेका उमेद रखूं उन लाइ असीं महिनत बि करियूं। मसइलनि कंहिं शागिर्द जी इहा उमेद आहे त मूंखे A ग्रेड हासिलु करिणो आहे त उनखे ओतिरी महिनत करणी पवंदी त जीअं A ग्रेड रखे। हाणे इहा उमेद पॉज़िटिव आहे, इहा एक्सपेक्टेशन पॉज़िटिव आहे, इहा एक्सपेक्टेशन असां में जिदोजहद करण जो जज़्बो पैदा करे थी। पर जेकॾहिं असीं एक्सपेक्टेशन रखूं ऐं पोइ कंहिं क़िस्म जी महिनत न करियूं त उहा एक्सपेक्टेशन असांखे परेशान करे थी, उहा एक्सपेक्टेशन असां में नाउमीदी पैदा करे थी, जंहिं करे असीं मुख़्तलिफ़ ज़हनी दिमाग़ी बीमारियुनि में मुब्तला थी वञूं था, जेके असांजे ॿियनि जिस्म जे हिसनि ते बि असरु कनि थियूं। त हमेशह पॉज़िटिव उमेद रखो, रियलिस्टिक हक़ीक़त पसंदाना उमेद रखो, उहा उमेद रखो जेका तव्हांखे हासिल बि थी सघे। ऐं जॾहिं बि तव्हां कंहिं मां एक्सपेक्ट करियो या जॾहिं बि का शइ तव्हां एक्सपेक्ट करियो त उन लाइ तव्हां महिनत बि करियो। अॼु मक़सदु ॿुधाइण जो इहो हो त मां ॾिठो, मां इलाही शागिर्दनि खे बि ॾिठो, इलाही दोस्तनि खे बि ॾिठो आहे जेके ॾाढियूं उमेदुनि जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि आउं ॾाढो डिसहर्ट थियुमि, मां डिसअपॉइंट थी वियुमि। त तव्हां जॾहिं उमेद रखो था त तव्हांखे हक़ीक़त पसंदि थी सोचणो पवंदो त जंहिं माण्हू मां असीं उमेद रखूं था उहो इहो कमु करे सघंदो। कॾहिं इंसान आहिनि, तव्हां में बि कोई उमेद रखे सघे थो ऐं तव्हां जो कमु न करे सघो, तव्हां जूं केतिरियूं मजबूरियूं थी सघनि थियूं, ईअं ॿियनि जूं बि मजबूरियूं थी सघनि थियूं। त हमेशह उमेद रखो, हक़ीक़त पसंदि थी रखो ऐं उनखे एॾो ज़हन ते न खणो, उहा एॾी न हुजे जो सुभाणे उहा उमेद तव्हांजी पूरी न थिए त तव्हां डिसअपॉइंट थी वञो या डिप्रेशन में हलिया वञो। त उमेद आहे जो की ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई हूंदी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदव। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए पॉडकास्ट में।